नाज़रीन, कारसाज़ सानहे के 15 साल गुज़री विया। कारसाज़ वटि शहीदनि जी यादगारनि ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह काबीना मेंबरनि सां गॾु हाज़िरी भरी। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सईद गनी आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ गाज़ी झंडीर सां ॻाल्हि ॿोल कई आहे। जी नाज़रीन, हींअर असां मौजूदु आहियूं गाज़ीगोट जी ब्लाक वटि, जिथे इम्कानी ड्राइण ख़िलाफ़ जेको आहे सवनि जे तादाद में जेकी ॻोठाणा निकिरी आया आहिनि, उन सां गॾोगॾु नंढा ॿार बि आहिनि जिन जे हथनि में लठियूं ऐं पथर आहिनि। ॿिए तरफ़ इंतिज़ामिया पारां जेको ख़तु लिखियो वियो आहे त जंहिंमें ड्राइण जी जेको आहे पुलिस खे आगाही ॾिनी वई आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया खे त सवनि जे तादाद में पुलिस जूं गाॾियूं, उन सां गॾु एम्बुलेंस, वाटर कैनन जेको हिकिड़ो लेटर मंज़र आम ते आयो आहे। पाण हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं माण्हुनि सां त छा चवणो आहे। एजाज़ साहब, छा चवंदव अवां इंतिज़ामिया पारां जेकॾहिं इम्कानी ड्राइण जी कोशिशि कई वई, पुलिस त हिते नज़र कोन थी अचे? ॾिसो, पुलिस सुबुह खां तव्हां ॿ चक्कर हणी मोटी विया आहिनि, 2-3 मोबाइलूं, पर हींअर बि असां वटि जेका ॼाण आहे सचल थाणे ते बि ऐं सोराबगोड थाणे ते मौजूदु आहे। ऐं गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिकिड़े सियासी कारकुन जी हैसियत में वक़्तनि में वक़्तु असां सिंध सरकार खां घुर कंदा रहिया आहियूं त हीअ पंहिंजी आबादियूं उन्हनि खे लीज़ ॾियो, बुनियादी सहूलियत ॾियो। सालनि खां असांजा पुराणा ॻोठ आहिनि, पर अफ़सोस त पीपल्स पार्टी असांजे ॻोठनि खे लीड करण लाइ तयारु कोन्हे का। हीअ असांजे साम्हूं तव्हां जेके वॾियूं बिल्डिंगूं ॾिसो था, हीअ सभु जो सभु बिल्डिंगूं जी ब्लॉक में आहिनि। पोइ हिते जेकॾहिं वेंदो त उहे बिल्डिंगूं ई ब्लॉक में आहिनि। पोइ हिते वेंदो जेको नोमान या ॿिया प्रोजेक्ट आहिनि मेन गाज़ी ॻोठ में आहिनि, त हीअ गाज़ी ॻोठ सालनि खां पुराणो आहे। सिंध हुकूमत ॻोठनि खे लीज़ ॾिनी आहे, अलॉटमेंट ॾिनी आहे, माण्हुनि किरोड़नि जे मद में चालान भरिया आहिनि, पर उन जे बावजूद बि हर महीने का न का कार्रवाई सिंधी आबादियुनि जे ख़िलाफ़ थिए थी। असां सम्झो था हीअ साज़िश आहे। त असां वटि जेका ॼाण आहे, असांखे ऑफिशियली को लेटर न मिलियो आहे। असां वटि ॼाण इहा त अदालत ऑर्डर कयो आहे त भई जी ब्लॉक खे ड्रायो, पर ॻोठ जे कंहिं बि कमेटी वटि को बि लेटर न पतो आहे। हालांकि अख़लाक़नि अदालत खे बि उनखे घुराइणु खपे, पब्लिकेशन थियणु खपे, इश्तिहार अचणु खपे, जेकर को माण्हू कोर्ट में नथो करे। छाकाणि त हीउ अवामी मसइलो आहे, कंहिं हिकिड़े माण्हू जो मसइलो हुजे त का ॻाल्हि हुजे, अवामी मसइलो आहे। ऐं हीअ साज़िशूं बंदि थियणु खपनि। कल्ह 2 महीना पहिरियां तव्हां ॾिसंदो त ई ब्लॉक खे ड्राइण जी कोशिशि कयूं, अॼु जी ब्लॉक खे। इन करे तव्हां मीडिया जी तरफ़ सां सिंधी माण्हू खे असां अपील कंदासीं, ख़ुशूसी तौर ते स्कीम 33 में जेके असांजूं आबादी उन्हनि सभिनी खे अपील कंदासीं, ख़ुदा गॾु थियो। जेकर गॾु न थींदो त हीअ लैंड ग्रैबर, हीअ भत्ता माफ़िया तव्हांजा अजा कंहिं सूरत में महफ़ूज़ रखणु कोन ॾींदा। सर, हीअ लेटर असांखे अचानक राति जो ख़बर पई त ॻोठ अब्दुल्ला शाह गाज़ीगोट ब्लॉक जी के ड्राइण लाइ पोस्ट ऑफिस वारनि जी कंप्लेन ते ड्राइण लाइ निकिता आहिनि। उन लाइ असां सभिनी ॻोठाणनि खे ॿुधायोसीं ऐं एहतिजाज करायोसीं। हिन महिल एहतिजाज में मौजूदु आहियूं। केतिरी आबादी आहे हिते, केतिरा माण्हू रहंदा? हिते सर 2.5-3 हज़ार घर आहे ऐं उन में हज़ारे माण्हू 7-8 हज़ार खां वधीक आबादी आहे रुॻो अब्दुल्ला शाह गाज़ीगोट ब्लॉक जी जे। ऐं उन खां पोइ ॿियनि ॻोठनि जी बि तमामु घणी असां वटि आबादी आहे। पर ही उन दौरान असांखे चालान ॾिना विया, रेवेन्यू अलॉटमेंट ॾिनियूं वियूं, त उहे छाजे करे असांखां करोड़ रुपया हिन ग़रीब माण्हुनि खां वरिता विया। हाणे अचानक राति जो ऑर्डर करे 17 तारीख़ जो ऑर्डर करे सुबुह जो 18 तारीख़ जो ड्राइण शुरू कंदा। इहो असां हरगिज़ करणु कोन ॾींदासीं। असां हिन आवाम सां गॾु ऐं असां हिन ॻोठ में राश पज़ीर बि आहियूं ऐं यूनियन जो सदर बि आहियां। इहा मज़ामत थी, असां मज़ामत करण लाइ बि तयारु आहियूं। जी बिल्कुलु, अवां ॿुधो त हीउ जेको गाज़ीगोट जी ब्लॉक जो इम्कानी ड्राइण जो जेको लेटर कढियो वियो आहे, ॻोठाणनि जो इहो ई चवणु आहे त कंहिं बि सूरत में हीउ जेको गाज़ीगोट जी आहे उनखे ड्राइण न ॾींदासीं ऐं मज़ामत कंदासीं। ऐं ॿिए तरफ़ हिननि जो इहो बि चवणु आहे त जेको DC पारां जेकी असीं चालान भरिया आहिनि, किरोड़नि जी मद में चालान भरिया आहिनि, उहे बि असां वटि मौजूदु आहिनि। हीउ राति जे वॻड़े में जेको फ़ैसिलो कयो वियो आहे त गाज़ीगोट खे ड्रायो वञे, हर मुमकिन कोशिशि कंदासीं त हिनखे ड्राइण न ॾींदासीं। ऐं सवनि जे तादाद में माण्हू हिते रोड ते मौजूदु आहिनि ऐं सुपर हाईवे ते वेंदड़ ही रोड जेको आहे मुकमल तौर ते बंदि आहे। माण्हुनि जे हथनि में डंडा, लठियूं ऐं पथर आहिनि। जी।